सिंधी अदबी संगत कराची जे राब्ता सेक्रेटरी जे जनम ॾिण तक़रीब ऐं सिंधी अदबी संगत जे डायमंड जुबली कॉन्फ्रेंस जो इनकाद। सिंधी अदबी संगत कराची जे राब्ता सेक्रेटरी राशिद लखमीर जी सदारत में समूरनि शाखनि जो हिकु गॾियल इजलास कराची आर्ट काउंसिल में थी गुज़रियो, जंहिं में सभ खां पहिरीं राशिद लखमीर जे जनम ॾिण जे मौक़े ते केक कटे गुलनि जी वर्खा कई वई, जंहिं में अज़हर बांभण, गौस पीरज़ादो, रुस्तम लक, सजाद ज़हीर, लजपत राय, इम्तियाज़ दानिश, सिकंदर सरवान, सारिंग जोयो ऐं ॿियनि भरपूर शिरकत कई ऐं खेसि पंहिंजे मोहबतनि जी भेटा पेश कई। सालगिरह तक़रीब खां पोइ सिंधी अदबी संगत सिंध जे कराची में मुनक़िद थींदड़ डायमंड जुबली कॉन्फ्रेंस जे हवाले सां हिकु गॾिजाणी मुनक़िद थी, जंहिं में मेंबरनि खे ॿुधायो वियो त समूरनि मक़ालनि लिखंदड़नि प्रोग्राम में शिरकत करे पेपर पढ़ण जी हामी भरे छॾी आहे ऐं सिंध जो सक़ाफ़त खातो शाह अब्दुल लतीफ़, चेयर कराची यूनिवर्सिटी ऐं आर्ट काउंसिल हिन कॉन्फ्रेंस लाइ सहकार करे रहिया आहिनि। जॾहिं त आजियाणी तक़रीर लाइ नामियारे कहाणीकार ऐं नावल निगार नूर लंदे शाह हामी भरी आहे। प्रोग्राम जो इफ्तिताह डायरेक्टर कल्चर मुनवर मैसर, नामियारे अदीबा महताब अकबर राशिदी ऐं यूसिफ शाहीन खां कराइण जो फ़ैसिलो कयो वियो, जॾहिं त शिरकत करण लाइ समूरा इवेंट दावतनामा विरहाइण लाइ पाबंद कया विया, जेके इलाइक़े जे हिसाब सां उतां जे अदबी, समाजी ऐं सियासी शख़्सियतनि ताईं कार्ड पहुचाईंदा ऐं इहो तय कयो वियो त घटि में घटि 200 माण्हू हिन प्रोग्राम में शिरकत करे रहिया हूंदा। आख़िर में इहो पिणु तय कयो वियो त कॉन्फ्रेंस लाइ उर्दू ॿोलीअ जी तरक़ी पसंदि अदीबनि खे बि कॉन्फ्रेंस में शिरकत कराए वेंदी ऐं रूबरू मिली खेनि दावतनामा पेश कया वेंदा। सिंधी अदबी संगत कराची जे राब्ता सेक्रेटरी ॿुधायो त सिंधी अदबी संगत जे डायमंड जुबली कॉन्फ्रेंस 17 सेप्टेंबर 2023 ते आर्ट काउंसिल कराची में मुनक़िद कई वेंदी ऐं इहो प्रोग्राम तय थी चुको आहे।